वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। I love you, Nana Sai. I love you too, baby. I love you too. So sweet. हाणे ॿुध, एरंग मूं तूं सची मुची नालो समझी। असली नानन खां तो एड़ो गेटअप कयो आ जो कमाल जो गेटअप कयो आ। असली नानन दादन के भी तू मारे वे। ड्रामन जे इश्क में जेको मां इहो कम सिखियो, आई तूं ॾिस इहो फन मां तुंहिंजे साम्हूं ज़ाहिर कयो। बहरहाल केतरन महीनन खां तुंहिंजे हुनर उते अची मिलायो जिथे मां मिलण जो सोचे भी नथी सघां। बाबुल, ज़ीनत कोन उथी छा जो तूं चाहे ठाहे आई आहीं? ज़ीनत के ॾिठोम त सॼी रात छोकरी निंड कान कई, लुछी पे पुछी पे सॼी रात रोई गुज़ारियोस। पर फजर महल छोकरी के झुटको अची वियो। सोचम छो थारियांस, तने करे आऊं पाण चाहे ठाहे आई आहियां। इहो सभु कुझु मूंखे ॿुधाए तूं छा थी चवण चाहीं? ओए त सोढे बिना जेका छोकरी अथई त ज़ीनत या मुश्किल जी सघे आ, चेरी कान रहंदी। ए तूं ॾिसे थी न, मां तोणी 70 साल जो थी वियो आहियां, मूं कंहिंखे बि ॾुख में मरंदे कोन ॾिठो आहे। अड़ी फापुल, ख़ुदकशी ॿी शइ आहे, मूं महिल मुई आहे छा जो हाणे ज़ीनत जो साहु निकिरंदो? हाय हाय, आई मोमल जी तोखे ख़बर कान पई छा सावण? छोकरी मरी बची आहे, सॼी रात सलातियूं मता पढ़ियूं तन, कुरान पढ़िया थन, साही न पियो वरेस। माइटन समझो त पूरी थी वई, ॾाढो रुना धुना ओ ॼाण पिया करन। तेसी छोकरी के हिड़की आई, ओ ॾिठो त साह वरियो आहे, पो थी वेठी आहे, ओ सभिनीन के साह पियो आहे, पर आहे मुश्किल। अबुल, यो तुआरो छोरो किथे आ? छोरो हरू भरू जो उनके छोरो बोरो न चवंदो कर आ, कॾहिं त पुट बि समझंदो करीस। जेॾी केॾी महिल छोरो छोरो छोरो, मुंहिंजो त अंदर ई सड़ियो वञे, इन करे तुंहिंजी शिकिल ई कान थी वणे। शमशू, तोखे ख़बर आहे त तुंहिंजे हुजण सां हिननि भितियुनि में साह भॼी वियो आहे, ऐं तुंहिंजे न हुजण सां त ही भितियूं मूंखे क़बर वांगुरु महसूस पई थियनि। जेकॾहिं मूंसां तो एतिरी मोहबत कई हुई तो पोइ इहो खफ़ो एतिरो सिर ते छो खईं? सची इहो आहे त अम्मा मूंखे लालच ॾिनी त ख़ान बहादुर सां शादी करण खां पोइ न रुगो समाज में मुंहिंजो रुतबो वधंदो, ऐं उन सां गॾु दुनिया जी ख़ुशियूं बि दौलत सां हासिल कंदसि। हाणे तजुर्बे जे बुनियाद ते तुंहिंजी इन हवाले सां छा राय आहे? सच पुछी त शमशू, ख़ुशियुनि जो तालुक़ पैसनि सां न आहे। तव्हांखे दुनिया जूं सभु ख़ुशियूं हासिल हुजनि, पर मन घुरियो महबूब जी अलॻि आहे त सभु बेकार आहे। खान बहादुर जे क़ैद में मूं एतिरो जल्दी ज़मीन लिखी ॾियण जी हामी छो भरी? छाकाणि त तोखां अलॻि थी मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई, छो त दौलत, ताक़त, ज़मीनूं ऐं बिज़नेस तुंहिंजी गैर मौजूदगी में मुंहिंजे लाइ का बि अहमियत न अथई। ज़िंदगी जा अजीब खेल आहिनि, आसान रस्तनि तां जुदा करे छॾींदी आहे, या त बंदि हवेलियुनि में आशिकनि खे गॾु विहारे छॾींदी आहे। इतफ़ाक़ ॾिस, पीउ ऐं पुट ॿई क़ाबू थी विया, ऐं मां उन्हनि जो ख़ासि मां ख़ासि दुश्मन जेको उन्हनि जे बेडरूम में उन्हनि जे ई बेड ते वेठो आहियां। क़िस्मत। ऐं शमशू, ख़ुशनसीबी इहा बि ॾिस त नौकरियाणी ट्रिकी मोकल ते वई आहे। लॻे थो त ही सॼो ख़्याल थी सघे थो असांजी मिलाइण जे करे थियो हुजे। जॾहिं इंसान जी क़िस्मत साथ ॾींदी आहे न त टारियुनि में जेके कंडा हूंदा आहिनि न, उहे गुल थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं क़िस्मत साथ छॾींदी आहे न त हीअं लॻंदो आहे त समुंड जूं छोलियूं पेरनि जे हेठां ज़मीन गॾी छॾींदियूं आहिनि।
सुबुह ॾींहं जा 12 थिया आहिनि, हेॾो सिज मथे चढ़ी आयो आहे, तोखे सुबुह ई लॻी आहे। ॿियो सुती पई आहीं चेले न वांगुरु, तूं घर जो कमु कार माण्हू कंदो आहे, मां थां धोई धोई थकड़ी मां। 12 कीअं थिया हूंदा? बकवास तो करी, ॼण मूंखे तुंहिंजी ख़बर ई न आहे। अम्मा जीजा जो कसम आहे, मां सही थो चवां, सुबुह बि तुंहिंजे हिन गुॾे पीउ खे अम्मा पंहिंजे हथनि सां चांहि पीआरी आहे। हाय ऐं मुठियसि, बाबा त सख़्तु नाराज़ थी वियो हूंदो। ईअं कॾहिं बि न आहे थियो जो बाबा खे सुबुह जी चांहि मूं पंहिंजे हथनि सां न पीआरी हुजे। ही ॻाल्हि ॿुध, जेको अॻु में कॾहिं न आहे थियो न, उहो हाणे थियण जो वक़्तु अची वियो आहे। छा मतलब? मतलब इहो त तुंहिंजी शादी थी वेंदी, तुंहिंजे अबे न घटे पाए खे डेली चांहि कीअं ठाहे ॾींदो? कोन थी थिए मुंहिंजी शादी, इहा तुंहिंजी भुल आहे। ओ ॾेढ पुटी, भुल मुंहिंजी न तुंहिंजी थी आहे। अम्मा ई तोर पीउ जेको घटे पाओ, ॿई विया आहिनि ॾाजो सामान वठण शहर, मूं बि चयो त मां मुंहिंजे लाइ गंजी वठी अचनि। ॿी हिकिड़ी धमाकेदार ख़बर ॿुधाए, जे बर्दाश्त करे सघी त ॿुधाए। कारा ॾेडर फाट। अम्मा ऐं तुंहिंजे पीउ पाण में सलाह कई आहे, तोखे सालियनि सां था परिणाइनि। चिबड़ सां संग जी अधु ॻाल्हि करे बि आयो आहे। जी अबा चओ। हाँ बाबा हुकुम कर। सालिया बाबा, कल्ह खां वठी बानू ॾाढी परेशान आहे, तो इहा ॻाल्हि महसूस कई आहे? अब आदि त कॾहिं बि पंहिंजी परेशानी मूं अॻियां ज़ाहिर न आहे, ऐं तोखे त ख़बर आहे त इहा नंढपण खां हुनजी आदत आहे। तूं ई खणी ॿुधा त अधी भला छो परेशान आहे? इन गूंगे सारंग जे वाता मुंहिंजे ख़्याल में का हुनखे खुड़क पई आहे। इन बेजार ख़ान संदसि जो संग मिलियो, इन करे वो परेशान आहे। सफ़ा का चरी सम्झे नथी? तूं पीउ हुनजो, मां भाउ हुनजो, को दुश्मन त न आहियूं, क्या चरिया थियूं असां? तूं इन संग लाइ हा कंदासीं? हरू भरू पई थी वाह दिल में विहारे। बाबा मूं बि हुनखे यकीन ॾियारियो आहे, पर हे जेके असांजूं न्याणियूं सभु आजड़ियूं आहिनि न, इहे वीचारियूं ज़माने खां त डिॼंदियूं आहिनि, पर रत जे रिश्तनि खां बि वीचारियूं डिॼंदियूं आहिनि। तो किथे मां या पीउ या भाउ गैरत जे नाले ते कुहाड़ी न खणी बीहनि। अबा तूं बिल्कुलु सही थो चई, सही तूं पंहिंजी जाइ, पर अबा असां उन ॼट ख़ल्क़ मां न आहियूं जेके न्याणियुनि सां वेदन वेही कनि। वो तो असां हिकिड़ी ॿी बि सलाह करणी आहे। हा भाउ चओ, छा ॻाल्हि आहे? इहा जेका छोकिरी आहे न, सावण वारी ज़ीनत, इहा छोकिरी तोखे कीअं थी लॻे? सावण वारी छोकिरी बाबा चङी आहे, बाअख़लाक़ आहे, सुलछणी आहे, छो ख़ैर त आहे? सची ॻाल्हि ॿुधाए त मां तुंहिंजे गूंगे जे रिश्ते जे लाइ ॾाढो परेशान आहियां। जेॾी महिल न मां सावण सां रिश्ते जी ॻाल्हि कई, हुन यकदमि खणी ज़ीनत जो नालो वरितो। इन करे तोसां सलाह करणी त इहा छोकिरी कीअं आहे, ऐं हुन यकदमि हा बि खणी कई। पोइ भला तुंहिंजे लाइ घुर कयां? कॾहिं गौर कयो त छोकिरी उमिरि में मूंखां घणो नंढी आहे? इहो छा मुनासिबु आहे? ऐं बाबा महिरबानी करे इन छोकिरी जो संग गूंगे लाइ बि न घुरिजाए, छो त इहा छोकिरी मुंहिंजे दोस्त जी अमानत आहे। असां कीअं घुरूं उहा? हेलो, हिकिड़ी ॻाल्हि तूं ॿुधाए, भला राति निंड जे गोरनि जी यकी लप फके सुती हुई छा? जो मुंहिंजो फोन ई अटेंड न पई करी,
साईं तव्हांजी फिकिर जे करे मूंखे सॼी राति निंड ई न पई अचे। बसि हाणे 6-7 बजे त मां सुती आहियां। दरअसल आउं तुंहिंजे लाइ तमामु घणो परेशान हुअसि। मूंखे छा थियो आहे साईं जो तव्हां मुंहिंजे लाइ परेशान था थियो? असल में घर में तूं अकेली औरत रात ताईं नहीं करे। पंहिंजे घर में माण्हू खे कहिड़ो ख़ौफ़? साईं पंहिंजी हवेली को पुराणो खंड थोरी आहे जंहिंमें को जिन भूत हुजनि ऐं मूंखे ख़ौफ़ थिए। हा इहा ॻाल्हि आहे, पर तंहिं हूंदे मूंखे तुंहिंजी अकेलाई परेशानी जो तमामु घणो फिक्र आहे। जेकॾहिं तूं चवीं त शमीर खे ॾेई मोकिले ॾियां। साईं मां शमीर खे छा कंदसि? साईं मां अकेली ॼणी एब नॉर्मल इंसान खे कीअं संभाले सघंदसि ऐं कीअं मां उनखे हैंडल कंदसि? पर तूं सदाईं शमीर खे हवेली में रहण जे लाइ पाण ज़िद कंदी। हाँ साईं मां अकेली परेशान थींदसि। जॾहिं तव्हां पाण अचो न उनखे गॾु वठी अचिजो। साईं मां फ्रेश थी पोइ तव्हां बाद में ॻाल्हायां थी। इहो त सुठो थियो जो मूं फोन ते उनखे रोके वरितो, न त शमीर खे हेॾां मोकिले पियो। शमीर इहो शमीर केरु आहे वरी? इहा वॾी कहाणी आहे शमशू, मां तोखे इहा राति जो ॿुधाईंदसि। ॾेढ बुढी छा थी ॾिसी? अहिड़ो हुसन कॾहिं न ॾिठो अथई। गा कर गा कर। अखियूं खोले ॾिस, गाय कयां थी, ॿियो छा थी कयां? एॾी सुस्ती, हथ खे हला हथ खे। छा थियो थी बीठी? हाँ गा कर गा कर। तू मूंसां गॾु हिते उस में छो तो सड़ी? तू वञी उते वण जी छांव में वे, मां जेसि ताईं घाह करे थी वठां। मूंखे थी तूं नी छांव में वे, पाण नी लिकी लिकी सोडे सां मिलंदी है। मां सब समझाईंदो। गा कर चुप करे। मुआ मारिया, सोडो हिते किथे आहे? आहे त कोन, पर अम्मा जीजा मूंखे इहो चयो त हिन ते अख रखजा। इन लाइ मुंहिंजी ॿई अखियूं तोते आहिनि। तू ऐं तुंहिंजी माणे तव्हां ॿई कॾहिं बि न सुधरंदो। अम्मा चयो ही जेको सोढो आहे न केॾी महिल बि अची सघे थो तोसां मिलण जे लाइ। हिन लाइ मां पंहिंजो पाण खे ख़बरदार होशियार रखियो आहे। हथ में छा थई? का खाइण जी शइ अथई? हा गुड़ा है। गुड़ा गुड़ खाइबो, ॾाढो खाइबो। किथे ॾेखार पहिरियां ॾेखार। ओ जो ही गुड़ा। वाह 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 वाह, मां अम्मा खे सूप में चया आहिनि। अम्मा सूप वठी थी अचे। हा तूं गुड़ तयार कर, मां खाइण चाहंदो। ॾेढ बुढी वेह जा, मां बस गुड़ वठी अचां थो।
ॾिठ पुटी वई त काॾे वई गे तो ये सोढे जे पोयां वई हिन जी ख़बर आहे न पाण में प्यार कंदा आहिनि मां जहिड़ो हिननि खे बंदूक हुयूं अथनि भला पुछो छा मां मूंखां पुछे थी ॿुधाईंदोमांसि निकिरी वई अलाए काॾे ओ मां ओ मुंहिंजा नकली पीउ तेरा कुछ मुझे उठाओ तो गुड़ तो मिलियो ने ज़ीनत ओ ज़ीनत ज़ीनत ही मां कहिड़ियूं ॻाल्हियूं तूं ॿुधां चाचो सावण साले जे घर वञी तुंहिंजे संग जूं ॻाल्हियूं थो करे तोखे मूं हुन राति छा चयो सोडा त मूंखे डप थो लॻे रातियुनि जो लिकी मिलण वारा अक्सर पंहिंजो प्यार हासिल नाहिनि करे सघंदा ज़ीनत उहा त वहम जी ॻाल्हि आहे चाचो सावण त को तमामु भलो माण्हू आहे सुलझल माण्हू आहे उनखे छा थी वियो आहे जो अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे सियाणा कोन चई विया आहिनि त गिदरो गिदरे खे ॾिसी रंग मटाईंदो आहे साले असां हुनजे पीउ ॻाल्हि कई आहे त मां ज़ीनत जो तोखे सॻु थो वठी ॾियां साले मूंखे ॿुधायो साले पंहिंजे पीउ खे जवाबु ॾेई छॾियो चयसि मां शादी न कंदुसि ज़ीनत तूं मुंहिंजी आहीं सिर्फ़ु मुंहिंजी बस तू रुगो डायलॉग हणंदो रहिजी वेंदे ऐं बाबा मूं शादी ॿिए हंधि कराए छॾींदो असुल कोई छॾींदो मांसि हिन ॾाटे सां जेकॾहिं अहिड़ी हरकत कयईं तू मुंहिंजे पीउ खे कोई छॾींदे एॾो ई मुस माण्हू आहे त शेरोज़ ख़ान रबू ऐं खादिम खे छो न कुटई ज़ीनत उन्हनि खे बि ज़िंदा कोन छॾींदुमि ॾिस जाए तूं पर हाणे हथ थो ॿधाए माफ़ कर छॾ हिन ॻाल्हि खे मूं इहो मिड़े चिड़ में इहा ॻाल्हि कई ऐं तूं हुन ॻाल्हि खे असो गंढ ॾेई बीह रही आहीं माण्हू ॻाल्हाइण खां अॻु में थोरो सोचे त सही हा सही हा असुल तोसां सोची सम्झी ॻाल्हाईंदुसि तूं हाणे छॾ हिन ॻाल्हि खे इहो ॿुधाए त चाचे सावण खे कीअं राज़ी कजे बापुले हर शइ खे बाहि लॻी वई आहे जे वठ अटो त खंड कान्हे जे खंड आहे त अटो कोन्हे ग़रीब वञे त भला वञे काॾे हाणे त इहो शादी मुरादी इने में मरणे पढ़ने में वॾो असली वैल पैदा थी वियो आहे आओ सावण बराबर सच्ची ॻाल्हि आहे पर सियाणा चवंदा आहिनि न जिंची गुंदी में ॿ दाणा आहिनि न उन्हनि खे परवाह कान्हे सम्झ उन्हनि वटि सभु कुझु आहे उहे ग़रीब न आहिनि हा इहे बि हूंदे जूं ॻाल्हियूं आहिनि अण हूंदीअ में त रुगो रोअण पिटण आहे ॿुध सावण तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तूं इहो पको फ़ैसिलो कयो आहे त ज़ीनत जो संग तूं सोढे खे कोन ॾींदे हाओ पर ओचितो तुंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु कीअं आयो पोइ ॿुध हिकिड़ो ॿियो बि संग अथई वाह जो संग आहे मुंहिंजो भाइटियो अथई ऐं ज़ाल वीचारी गुज़ारे वई अथसि ॿ नंढड़ा ॿारड़ा अथसि आहे वॾो पैसे वारो जेकॾहिं ज़ीनत जो संग उते कंदे न असुल छोरी पैसनि सां खेॾंदी पैसनि सां ॻाल्हि ॿुध फापुल मां कावड़ील ज़रूरु आहियां पर आहियां ज़ीनत जो पीउ सो हुनखे पैसनि जी लालच में कंहिं गहरे ॿेरे जे कढ कोन लाईंदुसि अरे गुलाब अहिड़ो गैरो कोन्हे मुंहिंजो पंहिंजो भाइटियो आहे हा बाक़ी उमिरि में थोरो वॾो आहे त करोड़पति पैसे वारो आहे माण्हू पैसे खे ॾिसे हा तूं चवेंसि त शराफ़त जे तरीक़े सां चङा वठी पोइ संग घुरण अचे हा जेकॾहिं मूंखे का ॻाल्हि सम्झ में आई त पोइ इनकार कोन कंदुसि हा इहो सही आहे ज़ाहिर आहे माण्हू सोचे सम्झी पोइ रिश्तो कंदो गुलाब ॾे पोइ करायांसि थी हा सच्ची मोहब्बत में रुकावटूं ज़रूर ईंदियूं आहिनि पर आख़िरकार हू पंहिंजी मंज़िल माणे वेंदी आहे तोखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधायां चांडोटी पाण हाणे कराची में रहंदासीं मूं ट्रांसफर लाइ कोशिश बि शुरू करे छॾी आहे पर छो सर अली तूं शहर में रहण ते ख़ुशि न आहीं उतां जो ऐश आराम हितां ॻोठ जो माहौल फिटरत आहे जेको इंसान खे सुकून नथो ॾे ज़र अली हाणे तूं ग़रीबनि जी उम्मीद बणिजी चुको आहीं बेवसनि जो सहारो आहीं तूं कीअं इन्हनि माण्हुनि खे वॾेरनि जे रहमो करम ते छॾण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे पंहिंजे सुख लाइ असां पंहिंजे ग़रीब मारूअड़नि खे अकेलो छॾे ॾियूं मूं तुंहिंजे सुख जे लाइ तोखे हुते रहण जो सोचो इहो त तूं ॼाणी थी ज़र अली भॼण ऐं टिॾण सिखियो ई न आहे
हाणे छा कजे ज़रली? छा घुर्जे तव्हांखे? छो रस्तो रोकियो अथव? ज़रली! 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 छा थियो? चांडो की लिए छा थियो? अम्मी रात जो देर ताईं ज़रली सां ॻाल्हियुनि में वेठा हुयासीं। निंड पूरी कान थी हुई त सोचियमि अखि गॾु करे वठां ऐं मथां वरी बुरो ख़्वाब। चांडो की लिए तू भी तो खान बहादुर ऐं बाज़ार खान जहिड़े शैताननि लाइ सोची थी, तंहिं करे त अहिड़ा शैतान ई ख़्वाब में ईंदई। तव्हां बिल्कुलु सही चयो अम्मी। मूं हींअर ख़्वाब ॾिठो त ख़ान बहादुर मूंखे ऐं ज़रली खे पंहिंजे माण्हुनि हथां माराए छॾियो आहे। मरन तव्हांजा दुश्मन। अल्लाह साईं तव्हांखे वॾी हयाती ॾे, तव्हां सदाईं जियो। ऐं ॾींहं में ॾिठल ख़्वाब कॾहिं सचा कोन्हनि थींदा। ख़बर अथव मम्मी, मां ख़्वाब जे करे बिल्कुलु बि परेशान न आहियां। चांडो की दिए तो ज़रली सां उहा ॻाल्हि कई त असांजे घर घणो न ईंदो करे। ॻोठ वारनि जा वात केरु बंदि कंदो? सभु तुंहिंजे बाबा ते चिथरूं था कनि त शाह मुराद गैरत छॾे ॾिनी आहे। पंहिंजे पुट जी मौत खां पोइ हिकु गैर मर्द खे पंहिंजे घर में विहारो वेठो आहे। अम्मी ही माण्हू दरवेशनि ऐं वलीन खे कोन बख़्शनि, पहाड़ खे कीअं छॾींदा? असां ॿियनि जी ज़िंदगी में दख़ल अंदाज़ी कंदड़ वांधा जो आहियूं। शमशू जानू तू जल्दी कर, नाना वारो गेटअप करे वठ। किथे ईअं न थे को चौकीदार या ॻोठ जी माई अची न वञे, पंहिंजो बचाव तो हुजे न। यार सोना बेबी, तो खान बहादुर जी छोकिरो ने ॿुधायो त तूं सां तुंहिंजो नानो मिलण आयो आहे। किथे ईअं न थिए त चौकीदार तोखां अॻु ई ज़िक्र करे वठे ऐं खान बहादुर नाराज़ थी पवे। शमशू तू चरियो आहे छा? खान बहादुर खे तो को मामूली माण्हू सम्झो आहे जो चौकीदार खे फोन करे ऐं घर जा हाल वाल वठंदो? जॾहिं इंसान ते मुसीबत ईंदी आहे न त पोइ कुझु बि मुमकिन थी सघे थो। तू तकल बि पंहिंजो गेटअप करे वठ, बाक़ी जेके मसला आहिनि उन्हनि खे मां पाण संभाले वठंदसि। स्वीट हार्ट, थोरो सुख सां त रहण ॾे, वरी नानो डाइनीअ जा थोरो मर न, हाणे जल्दी तयारी कर पंहिंजी। मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में कान्हे अचे त तूं इन खान बहादुर खां तलाक करे वठंदी आहे। यार एॾी तकड़ छाजी आहे भला शमशू? जी लालच जी धूड़ पाती आहे, कुझु मिल्कत मेड़े त वठां न, कुझु ज़मीन पंहिंजे नाले ते त करायां ऐं उहे बि पाण हिन हवेली में आसानी सां मिली त सघूं था। भला मुंहिंजे नाने खे हिन हवेली अचण खां केरु रोके सघे थो? अहिड़ी ॻाल्हि ॿुध, जेसि ताणी इहो शेरोज़ ॿिलो ज़िंदा आहे न, मिल्कियत जो अधु आनो बि तुंहिंजे हथ में कोन अचणु ॾींदो। शेरोज़ जो तूं इन पंहिंजे दोस्त एसपी खे नथो चवीं इन निभागे जो किथे बिलो त कराए ॾे? उहे बि इन्हनि ॿिन्हिनि पीउ पुटनि खे धमकी त हू ॾेई चुको आहे, या फुल फ्राई करेनि या आफ फ्राई करेनि। जेकॾहिं ईअं थी पवे न शमशू, पोइ त मां ॾाढी ख़ुशि थींदसि। आई लव यू बेबी स्वीट हार्ट, ईअं ई थींदो। लव यू। तू बस खिलंदी रहे ऐं मां ठहंदो। एसपी जो वॾो मथो ख़राब आहे बिजार खान। उन जहिड़ो असांजी बादशाही ख़तम करण जो कसम कयो आहे। ॿी ख़बर पई अथव, मूं ते ज़ोर रखियो अथसि त सालिया वारनि खे जेके माण्हू धमकियूं ॾेई आया आहिनि उन्हनि खे पंहिंजो कर, जॾहिं त मां उन्हनि मां कंहिंखे बि सुञाणा कोन थो। मूं पाण खे घटि करे उनखे लाइन ते आणण जी कोशिश कई, पर हू वरी बि शहरोज़ जो मंगणो टोड़ण जी ॻाल्हि विच ते खणी आयो आहे। खान बहादुर साईं, तमामु बि हाणे हिन छोरीअ जी पचर खणी छॾियो। ख़बर बि अथव त इहा छोरी तव्हांजे हवेलीअ जे शान मुताबिक़ नाहे। ॿियो त एसपी सां इश्क जो चुटो त वरी अलॻि लॻल अथसि। ॼाणा थो बिजार खान, ॼाणा थो त इहा छोरी न असांजी हवेली जी नोह बणजण जी क़ाबिल आहे ऐं न ई वरी शहरोज़ खान जी घरवारी। पर आऊं ॿिनि टिनि ॻाल्हियुनि में फाथल आहियां। मूंखे ॿुधायो त उहे कहिड़ियूं ॿ टे ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं न चांडोकीअ जो शहरोज़ खान सां मंगणो टुटो त सभ खां वॾी बदनामी इहा थींदी त एसपी शहरोज़ खान जी मंग खसण में कामयाब थी वियो ऐं शहरोज़ खान जी हिन छोरी सां शादी थी न, ख़बर आहे लोक छा चवंदो तव्हांखे? अॼुकल्ह हर कंहिंजे वात ते इहा वई आहे, बल्कि हर नंढे वॾे खे ख़बर आहे त एसपी जो ॿियो घर शाह मुराद जो घर आहे। बिजार खान यार, जेकॾहिं तो वटि न के कम जा माण्हू आहिनि त
त इहो एसपी त मूंखे साइड कराए ॾे। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।